हे बुधन था पाण फरमाए था उमर इनके वॾी ताक़त आहे इनके वॾी सघा हे असांजा आवाज़ ॿुधी सघनि था असांजो दाहूं ॿुधी सघनि था अदा जे मुशरिक काफ़िर ॿुधी सघे थो त मदीने जो साईं छो नथो ॿुधी सघे तूं हिते सर कर हे ख़तम रसूल मौलाए कुल ए ख़तम रसूल मौलाए कुल सामो जो बिठा आयूं जो कुछ भी आयूं जहड़ा भी आयूं सरकार आवाजा हो ए ख़तम रसूल मौलाए कुल ए ख़तम रसूल मौलाए कुल सामो जो बिठा आयूं जो कुछ भी आयूं जहड़ा भी आयूं सरकार आवाजा हूं हज़रत सैयदना साद रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे दिल पर हबीब जो गुलाम आका जे दरबार में आयो या रसूल अल्लाह मातत उम्मे साद साद जी मां मरी वई आहे फअय्यु सदक़तुल अफदल एड़ो सदको बुधायो जो मां दुनिया में कया मुझी मां के भी सवाब मिले तो मुखे भी सवाब मिले मुखे भी सवाब मिले मुझी अमल के भी मिले पाण करीम फरमायो मदीने जे साईं फरमायो त सद पानी जी किल्लत आ पानी की खोट आ पानी जो खूह खणा उन जो नालो रख हाज़िही ले उम्मी सद हे तुझी मां जो खूह आ वो जैसा दुनिया वारा उन मां पानी पियंदा तोखे भी सवाब मिलंदो तुझी अम्मा के कब्र में भी सवाब मिलंदो अज असांजे दोस्त में इमाम बख्श पंहिंजे मरहूम वालिद साहब जे एसाले सवाब जे लाइ महफ़िल मुनक़द कई आहे ज़ाहिरा त उन जो बाबे जो रूह भी हिते मौजूद हूंदो ऐं सॼो सवाब अल्लाह ताला उन मरहूम मग़फ़ूर जे रूह के अता फरमाए जंहिंमें आलिम सगोरा हुफ़ाज़ किराम नात ख़्वान पढ़ी उन जे रूह के बख़्शींदासीं ऐं उन जो रूह ख़ुशि थी पवंदो आहे आका फरमाइनि था जेको तव्हां असां पंहिंजे अबनि जे नियत ॾाॾनि जे नियत ॾींदा आहियूं उहे अल्लाह ताला उन्हनि खे क़ब्रुनि में पहुचाईंदो आहे अहिड़ी तरह सां पहुचाईंदो आहे जीअं दोस्त हिक ॿिए खे हदियो ऐं तोहफ़ो ॾींदो आहे अहिड़ी तरह सां उन्हनि जे रूहनि खे अल्लाह सवाब अता फरमाईंदो आहे दुरूद मुंहिंजे दिलबर हबीब जे मथां पढ़ंदो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हलो टाइम न वठबो मुख्तसर बस 10-15 मिनटन में वरी असां के वापस भी वणो आ बीमार भी आयूं पर इन दोस्त जी इसरा जे करे मुंजा सोना असां को खतीब या आलिम बुजुर्ग नायो तवाजा गुलाम आयो हुजूर जे गुलामन जा भी गुलाम आयो आलिमन जा बुजुर्गन जा गुलाम आयो आलिम असा जे सर जा ताज हन आका फरमाइता कुन फिद दुनिया आलिमुन औ मुतअल्लिमा ओ दुनिया में रहने वाला दुनिया में रह आलिम थी रह पर जे आलिम नथो थी त आलिम जो शागिर्द थी बेशक सुभान अल्लाह कुल फिद दुनिया आलिमुन औ मुतअल्लिमा दुनिया में रह त आलिम थी रह पर जे आलिम नथो थी त आलिमन जो शागिर्द थी पर जे आलिमन जो शागिर्द नथो थी त आलिमन सां खुदा करण मोहब्बत रख सुभान अल्लाह ये आलिम मुझे सीने जा वार सरकार फरमाइंदा ओ मुझा मिठा मुझे दिलबर हबीब जा दीवानो परवानो सरकार मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम दिलबर हबीब मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे दरबार अक़दस में हजरत जिब्रील अमीन नबी के दरवाजे जो गुलाम महबूब जे दरबार में आयो अर्ज कई त सोना अल्लाह तबारक व तआला सारी कायनात के पैदा कयो आहे अर्श जमीन लोह कलम महफूज हिकड़ी रिवायत हजरत जाबिर जी आहे बी हिकड़ी रिवायत हजरत जाबिर जी आहे हजरत जाबिर ऐं जिब्रील अलैहिस्सलाम जी वो महबूब करीमन के अर्ज की त सोना
अल्लाह ताला दुनिया में केड़ी चीज पैदा किया पान फरमाया था जिब्रील किथे जाबिर के फरमायो किथे जिब्रील के फरमायो तो जिब्रील अल्लाह ताला पेरो तुझे दिल पर हबीब जो नूर पैदा कयो ऐं हजरत जाबिर जी हदीसा तो या जाबिर इन्नल्लाह ताला खलक कबल अल अशियाए नूर नबी का मिन नूरी ओ जाबिर पेरो अल्लाह ताला तुझे महबूब जो नूर रब पंहिंजे नूर मां पैदा कयो आहे अबू बकर मिन नूरी व उमर मिन नूरी व उस्मान मिन नूरी व अली मिन नूरी व कुल्ल खलाइक मिन नूरिल्लाह ऐं सारी कायनात अल्लाह पंहिंजे महबूब जे नूर मां पैदा कई वई आहे वो महबूब तव्हां असांखे रब अता फरमायो आहे जो 1,24,000 नबी इन नबीअ ते रिसू कंदा त मुंहिंजा मौला असांखे हसनैन करीम जे नाने मोहम्मद जे दरवाज़े जो गुलाम बना अल्हम्दुलिल्लाह ओ सुन्नी तूं फ़ख्र कर तूं मुंहिंजा सहाबा लोॾे कंध मथे करे हल जो हसनैन करीम जे नाने मोहम्मद जा असां तूं गुलाम आहियूं पंजतन जे दरवाज़े जा गुलाम आहियूं मोहम्मद आले मोहम्मद जे दरवाज़े जा गुलाम आहियूं नबी जे आल बे जे दरवाज़े जा गुलाम आहियूं ए जेके भी उलमा इकराम मुंहिंजा सुना औलिया इकराम सभिनी खे फैज़ मिलियो आहे त मुंहिंजे हैदर इकरार जे दरवाज़े तां मिलियो बेशक ओ जब नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रस्सा छोड़ देता था आका फरमाता ओ अली अन्नज़रु इला वजह रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका फरमाता मदीने जाता दा फरमाता अन्नज़रु अलीन इबादतुन व ज़िक्र अलीन इबादतुन अली जे निहारण भी इबादत अली जो ज़िक्र कर भी इबादत अली जो जिक्र कर भी डाले गला अली जो जिक्र कर भी अली के नाम से दिल को सुकून मिलता है इन्हीं के दर से हक्का कानून मिलता है मैं उस अली की तारीफ करता हूँ जिस अली का मोहम्मद से खून मिलता है या अली तेरे सिवा मुश्किल कुशा कोई नहीं लाख रुस्तम है मगर शेर खुदा कोई नहीं अली इमाम मनसो मनम गुलाम अली हजार जान गिरामी फिदाई नाम अली मन कुंत मौला फहाजा अली मौला जो मां मौला जो अली भी मौला है साईं फरमाइंदा ना मदीनतुल इल्म व अली बाबुहा मा इल्म जो शहर अली हुन जो दरवाज़ो आ फरमाइंदा अली तो सा मोमिन मोहब्बत रखंदो बेईमान तो सा अदावत रखंदो है कसम खुदा जो हैदर कायनात सजी जो काबू कसम खुदा जो हैदर कायनात सजी जो काबू घोट यमा खातून जो हसन हुसैन जो बाबू अली असा जो असा अली जो हरदम चयनदा हो नारे हैदरी के जो अली हाथ में देकर नारे हैदरी ओ नारे हैदरी मुश्किल में या अली मदद को चवण गुनाहत नाहे शाम सदाई पंजन तनन जे पवन गुनाहत नाहे नारो हर तकलीफ में हैदर जो दहानी वठंदा हूँ नारे हैदरी हो नारे हैदरी अल्लाह ताला मुझे चवण कबूल फरमाए दुआ के वास्ते फकीर हाजिर थियो बाकी खिताबत लाजवाब असांजे उस्तादुल उलमा हजरत मुफस्सिर कुरान शेखुल हदीस व तफसीर किबला साईं मुफ्ती मोहम्मद इदरीस दामत बरकातुल आलिया जिंदा जिगर होश इंशाअल्लाह उन जो इकानी रूहानी खिताब थींदो इंशाअल्लाह सॼी जमात वेंदी उन जो शानदार खिताब था अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला सदन के सेहत कामिल किबला साईं मौलवी मोहम्मद इदरीस के कामिल सेहत कामिल शिफा अता फरमाए असां सदन जा दुआ गो आहियूं उन जे बच्चन जा भी दुआ गो आहियूं त अल्लाह ताला उन्हनि खे भी कामिल सेहत कामिल शिफा अता फरमाए व आखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह
माशाल्लाह